हू बहार अज असां वटि हिकु जाफ़री किरदार जंहिं 2017 में लॉन्ग मार्च ज़रिए भिक्षा का लॉन्ग मार्च ज़रिए असांखे प्राइमरी उस्तादनि खे स्वरूप ॾियारण में अहम किरदारु अदा कयो ऐं हाणे असांजे प्राइमरी लाइ जेको सर्व स्ट्रक्चर आहे 17 अरिड़हं 19 20 ग्रेड लाइ साईं 6 फेब्रुआरी ते सभिनी उस्तादनि खे प्राइमरी उस्तादनि खे जेको ॻाल्हि ॾिनी आहे इन सिलसिले में अॼु असां वटि नऊंकोट में कई आयो आहे साईं खे जस हुजे साईं जो ही कुर्बानियूं अल्लाह पाक साईं खे सदाईं कामयाब रखे ऐं सदाईं खुशहाल रखे ऐं हर तहरीक में असांजे प्राइमरी उस्तादनि जी जेको तहरीक आहे जेको असांजा मुतालबा आहिनि उनमें कामयाबी अता फरमाए।